फ़कीराबाद टाउन कमेटी जी अवाम ॾांहुं ॿुधाईंदे चयो त अवाम लाइ फ़कीराबाद टाउन कमेटी फ़कीराबाद ऐं भरपासे जे ॻोठनि में पीअण जो पाणी अणलभ। फ़कीराबाद ऐं वार्ड नंबर 1 जो अवाम 3 किलोमीटर सफ़र करे पीअण जो पाणी भरण ते मजबूर। उन्हनि वधीक ॿुधाईंदे चयो त ख़राब पाणी पीअण जे करे वार्ड नंबर 1 ॻोठ मोहम्मद हाशिम भट्टी, ॻोठ मोहम्मद सूफ़न भट्टी, ॻोठ वॾा भट्टी, ॻोठ गुलमोहन भट्टी ऐं ॻोठ अलीआबाद भट्टीअ जो बुज़ुर्ग टोड़े नौजवान ऐं नंढा मासूम ॿार पेट जे बीमारियुनि में वरतल। अवाम केतिराई भेरा आला अख़्तियारनि तोड़े वस वारनि चूंडियल नुमाइंदनि आॾो केतिराई एहतजाज इल्तिजाऊं ऐं अर्ज़ रखिया, पर हितां जे चूंडियल नुमाइंदनि अवाम खां वोट वठण खां बाद घोर निंड सुतल आहिनि, जो हींअर कुर्सी जे नशे में अवाम जो आवाज़ ॿुधण खां ॿोड़ा थी चुका आहिनि। टाउन कमेटी फ़कीराबाद ऐं वार्ड नंबर 1 जो 90% पाणी पीअण जे लाइक़ु न आहे। तंहिं हूंदे बि अवाम जी मजबूरी आहे जो अहिड़ो ज़हरीलो पाणी पीए पंहिंजी ज़िंदगियूं ख़तरे में पिया विझनि। हुननि वधीक ॿुधायो त इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन 1973 जे आर्टिकल 9 तहत ज़िंदगी हिफ़ाज़त रियासत जी ज़िम्मेवारी आहे ऐं पाणी ज़िंदगी आहे। आइन मुताबिक़ पाणी इंसान जे बुनियादी हक़नि मां हिकु हक़ आहे, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा रियासत जी कानून जे उबतड़ पिया हलनि। हूअं त फ़कीराबाद टाउन कमेटी पीपुल्स पार्टी जो गढ़ सॼो वेंदो आहे ऐं सिंध हुकूमत बि पीपुल्स पार्टी जी आहे। तंहिं हूंदे बि हितां जे चूंडियल नुमाइंदा हितां जे अवाम सां माटली मावारो सलूक करे रहिया आहिनि।